अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अमानुल्लाह शंबाणी बलोच। जीअं त मुंहिंजो चैनल आहे जियो अमान जे नाले सां, मां तव्हांजे लाइ अॼु हिकिड़ी रांदि खणी अची रहियो आहियां ऐं मुंहिंजो दोस्त आहे ज़ाहिद हुसैन। असां गॾिजी करे रांदि खेॾंदासीं। ही आहे गेम ऐं हिन गेम जा जेके थोरा रूल आहिनि उहे तव्हांखे सम्झायूं त हीअ ॾिसो, हीअ आहे ठिकर। पहिरियां असांजो हीअ ठिकर हिते रखंदासीं। हीअ असांजो घरु आहे, हिते असांखे बीहणो आहे, ठीकु आहे। हिन खां बाद में हीअ ठिकर असांखे हिकु पेर सां यानी कि हीअं कढणो आहे अॻिते, ठीकु आहे। जीअं हिन लीके ते बि न किरे ऐं पेर बि लीके ते न किरे, स्टेप बाय स्टेप हिन ते अचे, वरी हिन ते अचे, वरी हिन ते अचे। हिन खां बाद में असां ईंदासीं हिते असांजो वरी हीअ आहे स्टॉप घर, यानी कि हिते असां ॿई पेर खोड़े था सघूं। इन खां बाद में वरी असांखे कंटिन्यू हीअं वञिणो आहे, हितां थी करे आख़िर में हितां असांखे ठिकी हीअं ॿाहिरि कढणी आहे पेर सां। ऐं हिन खां हीअं बि न वञे, हुन खां हीअं बि न अचे, स्टेप बाय स्टेप हिक खां ॿिए में, ॿिए खां टे में ईअं ईंदो रहे, ठीकु आहे। त दोस्तों शुरू कयूं हाणे हीअ गेम शुरू कयूं। जी दोस्तों, तव्हां ॾिसो, मां हितां शुरू कयो, फिराईंदो आहे, किथे बि आउट न थियो आहियां। हाणे बाबू ज़ाहिद हुसैन जो वारो मां आउट थियो आहियां। साम्हूं लीक ते अची वियो आहे, ॿ घर क्लास करे आयोमांसि, टे में हिन लीक जे मथां अची वियो आहे टिकली, यानी कि मां आउट थी वियो। जी दोस्तों, त हीअ बाबू ज़ाहिद हुसैन हुयो जेको हितां आउट थियो आहे फाइनली। त मां हिन खां गेम खटे चुको आहियां ऐं इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में असां हिकु ॿी गेम खणी ईंदासीं ऐं तव्हां दोस्तनि खे ॾेखारींदासीं वीडियो ऐं उनखे वधि खां वधि शेयर कजो, लाइक कजो।